किस्सो नंबर 35। खाओ कपड़ा खाओ। वताए फ़क़ीर जे ॻोठ भरिसां हिक ॿिए ॻोठ में शादी हुई। धूल शरदायूं ऐं दावत जो प्रोग्राम लॻो पियो हो। वतायो फ़क़ीर बि पंहिंजे ग़रीबाणी पोशाक में सिधो शादी वारे टेंट में हलियो वियो। हेॾां होॾां घणो ई निहारियईं पर कंहिं रुखी सलाह बि कान कयसि। ॿिया जेके लटे कपिड़े में ठहियल माण्हू पिए आया तिन खे कम वारनि इज़त सां वठी पिए विहारियो ऐं खेनि खारायो पीआरियो। हीउ वेही वेही थको ऐं उथी हिकिड़े खटरी वटि आयो। उन खे धुआरणीअ जा पैसा अॻुवाट ॾेई मसवाड़ ते कपिड़ा वठी पाए ॾाढे रहब सां अची टेंट में पहुतो। माण्हू ड्रोड़े आयसि, वठी आणे इज़त सां विहारियऊंसि। यकदमि ॿोड़ पुला अची विया जेके फ़क़ीर अॻियां रखंदा विया। फ़क़ीर उन्हनि थांवनि जा बुक भरींदो कुल्हनि ते हारींदो वियो ऐं चयईं त खाओ कपिड़ा खाओ। माण्हुनि चयोसि त फ़क़ीर ही छा पियो करीं, चरियो थियो आहीं छा? वरंदी ॾिनई त पहिरियां पंहिंजे मेरनि कपिड़नि में आयुसि त कंहिं कोन सुञातो, हाणे जॾहिं अछा उजरा परावा कपिड़ा पाए आयो आहियां त इज़त बि थी आहे ऐं मानी बि ख़ासि मिली आहे। मतिलबु त मूंखे कंहिं कोन सुञातो पर कपिड़नि खे सभिनी सुञातो, तॾहिं त चवां पियो खाओ कपिड़ा खाओ। दोस्तों, सिंधी खोजी के सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।